जेको मौलवी तोड़े हुजे बाजार में जेकॾहिं बी खाए थो न, कॾहिं माण्हू गजर बी खाईंदो आहे, ॾेर बी खाईंदो आहे, कॾहिं ज़ैतून खाए ज़ैतून खे वठंदो उन बी खाईंदो, इन मौलवी जी शाहिदी भी इस्लाम में क़बूल कोन्हे का, शाहिदी भी क़बूल कोन्हे। अब तू बी को न खाईंदो आहे, अड़े असां हिनखे ॾिठो त असीं शहर में बी खाईंदो आहे, न बाबा न, हे शायद न, हिन जी शायद इस्लाम में क़बूल न आहे, ॿियो वठी अचो। वो स्कूल में वेंदो तो उते बी करे पेशाब कंदा, बी करे खाईंदा पींदा, शहर में वेंदा भी बी करे खाईंदा पींदा, जे जानवर हलदो भी वञे पेशाब भी कंदो वञे, हलदो भी वञे गाह भी खाईंदो वञे। इहा आहे फिरंगी जी तहज़ीब, गैर इस्लामी तहज़ीब। हे दीनी इदारा जाते काल अल्लाह व काल रसूल पढ़ायो वञे थो, इहे असांखे मुहज़्ज़ब बणाइनि था त न बाबा तव्हां जानवरनि जी औलाद न आहियो, तव्हां इंसान आहियो, इंसाननि जी औलाद आहियो। इंसानियत सेखारण वारो ख़ुदा जो कलाम आहे, तंहिंजे करे तव्हांखे बा फज़ीलत ऐं बा किरदार थी करे बिस्मिल्लाह करे हथ धोई करे तव्हांखे ताम खाइणो आहे, ताम खाई बस कयो, अल्हम्दुलिल्लाह चओ, ख़ुदा जो शुक्र आहे, रब तूं खारायो। घुमो तो मथो ढके घुमो, कॾहिं भी वञो तो उते वेही करे खाओ, बी करे कॾहिं भी न खाइजो, बाज़ार में न खाइजो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जेको मौलवी तोड़े हुजे बाज़ार में जेकॾहिं बी खाए थो न, कॾहिं माण्हू गजर बी खाईंदो आहे, ॾेर बी खाईंदो आहे, कॾहिं ज़ैतून खाए ज़ैतून खे वठंदो उन बी खाईंदो, इन मौलवी जी शाहिदी भी इस्लाम में क़बूल कोन्हे का, शाहिदी भी क़बूल कोन्हे। अब तू बी को न खाईंदो आहे, अड़े असां हिनखे ॾिठो त असीं शहर में बी खाईंदो आहे, न बाबा न, हे शायद न, हिन जी शायद इस्लाम में क़बूल न आहे, ॿियो वठी अचो। छाजे करे त हे शरीयत ते अमल अधूरो करे थो, शरीयत ते अमल नथो करे। एडी वडी इस्लाम एडी वडी जिंदगी दे थो पियो, पाकीज़ा जिंदगी, पढ़े थो इस्लाम जी तालीम, पढ़े थो क़ुरान जी तालीम, पढ़े तो खुदावंद कुदूस जी तालीम, पढ़े तो रसूलुल्लाह जी तालीम, ऐं पोइ वरी बाजार में घुमदो फिरदो खाइंदो पींदो वते। अज़ीज़ो, आला किस्म जी तालीम दुनिया जे अंदर जेकॾहिं आहे त क़ुरान जी तालीम,